अस्सलाम वालेकुम। अब अगर दोस्तों मीरपुर ख़ास जी लोकेशन ते आहे, ही खरो जेको तव्हांजे साम्हूं आहे, ही असांजा ज़मीनदार आहिनि हिते मीरपुर ख़ास में, ॾाढा महिनती आहिनि। हिननि जे वणनि जे बारे में बि हाल वाल तव्हांखे ॿुधायूं था, पर हिननि जो चवणु आहे त कणिक जी जेका हिननि पोज़ीशन खई आहे IV3 जी जिन्स जे बारे में त साईं ॿुधाईंदा। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी सर, चांजा साहब ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे? तबियत सही आहे? मालिक जा छा लॻी पई एहसास लॻा पिया। अलाह करे ख़ुशि हुजो। तव्हांजो वणनि जो फसल ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी। हाणे कणिक हिननि ते त मां ॻाल्हायां थो, तव्हां ॿुधायो त कणिक जो फसल तव्हां IV3 घणा खई आहे? इहे 2 एकड़ तव्हांजा घणा थिया आहिनि? एकड़नि सर इहो भले कैमरा ज़ोर सां सुणनि में हारी पिया ज़मीनदारनि खे ॾेखारिजां। जी जी साईं। पंहिंजो लथो पियो आहे, कल्ह कढियो आहे, सुबुह तोरे दंग कयो आहे 140 मण। 140 मण 140 मण पंहिंजे हथनि सां तोरे, ऐं 2 टे मण ॿिया जेके हिते विरहाया अथनि उहे धार। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तोरे इहो साम्हूं निकितो पियो आहे। 2 एकड़नि, हिकिड़ो थोरो एकड़ घटि आहे, हिकिड़ो वधीक। 2 एकड़नि 140 मण जी इहो IV3 लॻी पई आहे। बाक़ी दोस्त जेको पुछंदो उनखे ॿुधाईंदा। माशाल्लाह माशाल्लाह साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। आबादकार दोस्तो, हिते जेका मां ज़मीन ॾिठी आहे, ठीकु आहे, हा, ऐं माना हींअर मंझंदि जो तक़रीबन 1:30 जो टाइम पियो थिए, हिननि आबादगारनि ॾे मां आयो आहियां। हिननि आबादगारनि जी महिनत, हिननि जी जेका ज़मीन या हिननि जो जेको शौक़ु आहे, वणनि जो फ़सुलु थ्रिप्स जे करे बिल्कुलु पंहिंजी जाइ ते माना थोरो आहे, पर हिननि हींअर ई हिन पोज़ीशन में माना 23 ऐं ॿियो मतिलबु जेको आहे BOP ॾिनी आहे, सल्फर ऐं BOP हींअर ताईं ॾेई छॾिया आहिनि। आबादगार दोस्तो, महिनत जेको आबादगार कंदो न, हींअर वणनि जे फ़सुल में जेके चैलेंजिस आहिनि, तव्हां महिनत कंदो इंशा अल्लाह ताला, अल्लाह जे हुकुम सां पाण खणंदासीं। हाणे तव्हां अनुसार तव्हां हेॾां अचो, हीअ जेके शयूं आहिनि पाण खे, हीअ आहे CS 200। हीअ टंडो जाम तव्हां मूंखां ॿिज वरितो। हाणे हीअ पाण जेको आहे न, इलाही वण आहिनि, ठीकु आहे, हिननि खे पाण कंदासीं छिडो, ठीकु आहे। 2 वण कढंदासीं, जीअं थोरो वरी जेको माना पाण हीअ 2 वण सही आहिनि, हिते आहिनि, हिकिड़ो ही कढी छॾींदासीं, हा, हितां हिननि मां। हाणे जॾहिं हिननि जी पाण छिडाई कंदासीं न, हिननि में घटि में घटि फ़ासिलो 2 फुटनि जो छॾिजो। भले हाली फ़िलहालु तव्हां इहो कंदा वञो। थ्रिप्स जे हवाले सां हिननि खे तव्हां वरी को स्प्रे कयो, बहितरु आहे। छाकाणि त जेसीं ताईं मौसमु खुलंदो न, जेसीं ताईं मौसमु असांजो क्लियर न थींदो, असांजे हर फ़सुल खे ॾिसो, अंबनि खे असांजो मैलो खाए पियो थो, ख़राबु पियो करे खोसे बाग बीठो आहे जी, ऐं हेॾा ही ख़ासि के बाग सामा बीठा गॾो गॾु, उन पटाए जाम रस्ते ते बूर उछलनि, गोड़े वारो बूर, ओ जेको आहे खरबूक पाण चवंदा आहियूं, हा, माल फॉर्मेशन इहो लॻो माल न खयो आहे। मुंहिंजे पासे में जेको ज़मीनदार उन बाग माल न खयो साम्हूं, सही सही। बाक़ी असांजो अल्लाह जो हुकुम सां फुटंदे शौक़ु आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, किर्स 682 जो तव्हां ॿुधायो, किर्स 600 सुठो थियो आहे, जर्मिनेशन बि सुठी आहे, तमामु बहितरु। अल्लाह कंदो मां तव्हां ॾे विज़िट कंदुसि पियो, मां वञा पियो हेॾा मीरपुर खां जेको पंहिंजी ज़मीन ते, हीअ तव्हां ॾिठो ॿिज बि मूंसां पंहिंजो गॾु आहे। अल्लाह पाक आसानी कंदो, तव्हां ॾे विज़िट कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी महिनत, ऐं अल्लाह कंदो तव्हांजी जेको आहे महिनत ऐं तव्हांजी जेका हिमत आहे, इंशा अल्लाह ताला पाण सुठो। तव्हांजी पोखी बि टाइम ते थियल आहे, पर हाणे जॾहिं थधि हूंदी आहे, राति जो थधि हूंदी आहे, ॾींहं जो गर्मी हूंदी आहे न, त इहो थ्रिप्स या मसला ईंदा रहंदा आहिनि, या मौसमियात जी तब्दीली आहे। हा, इन्हनि खे पाण खे सम्झण जी ज़रूरत आहे। आबादगार दोस्तो, वीडियो तव्हांखे पसंदि अचे, लाइक एंड शेयर ज़रूरु कजो, ऐं हिननि आबादगारनि जी या असांजी गॾियल महिनत तव्हांखे कीअं लॻी, इन जे बारे में पंहिंजा राया ज़रूरु ॾिजो। थैंक यू सो मच।